बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम व्यूज़ टाइम में भलीकार आवां यहाँ महताब अली नूर। नाज़रीन, शहबाज शरीफ़ मुल्क जे 24वें वज़ीर आज़म तौर अॼु उहिदे जो कसम खणी वरितो। ऐवान सदर इस्लामाबाद में इहा हम तकरीब थी आहे। उनखां पोइ नए चूंडियल वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे ऐं अनवारुल हक काकड़ खे अलविदाई ऐं चूंडियल वज़ीर आज़म खे वेलकम गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। क़ौमी असम्बली जो जेको इजलास आहे उहो बि गोड़ जे वर चढ़ी वियो ऐं मेंबर्स हिक ॿिए ते तनक़ीद कंदा रहिया। ख़ासि तौर ते बैरिस्टर गोहर PTI जे चेयरमैन पारां पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ते सख़्तु तनक़ीद कई वई, जंहिंजे जवाब में शहबाज शरीफ़ वज़ीर आज़म चयो त जेकॾहिं ॻाल्हि ज़ातियात ते कई वेंदी त पोइ ॻाल्हि तमामु घणो अॻिते वधी वेंदी। सदारती उम्मीदवार महमूद खान अचकज़ई जे घर ते छापे जी पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मज़बत कई ऐं पंहिंजी तकरीर खां पहिरियां महमूद खान अचकज़ई खे तकरीर करण जो मौक़ो ॾिनो। ऐं महमूद खान अचकज़ई जॾहिं तकरीर शुरू कई त उनजी तकरीर जेका आहे उहा PTV तां लाइव न ॾेखारी वई ऐं लाइव ॾेखारणु बंदि कई वई। उनखां पोइ साइफ़र मामले जो बि ज़िक्र थियो ऐं उन सां गॾु गॾु वरी 9 मई वाक़े जी जुडिशल इंक्वायरी जो पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मुतालबो कयो। इन ते मूंखे ॿुधायूं त बिलावल भुट्टो ज़रदारी नए चूंडियल वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे अॼोके इन इजलास खां पहिरियां मुल्क जी तारीख़ जो सभ खां कामयाबु तरीन वज़ीर आज़म बणिजण जो हिकु नुस्ख़ो बि ॾिनो ऐं उहो नुस्ख़ो इहो आहे त शहबाज शरीफ़ जेको आहे हिकु त मीसाके मईशत सां गॾु मीसाके मुफ़ाहिमत ते बि कमु करे ऐं उनखां पोइ 2 पॉइंट्स वरी ॿिया ॾिना बिलावल त चूंड सुधारण सां गॾोगॾु अदालती सुधार जेके आहिनि उहे बि तमामु घणो ज़रूरी आहिनि ऐं जेकॾहिं इन्हनि चइनि नुक़्तनि ते शहबाज शरीफ़ साहिबु कमु कयो त उहो मुल्क जो कामयाबु तरीन वज़ीर आज़म जेको आहे मुल्की तारीख़ में उहो बणिजी सघे थो। हाणे इहे जेको नुस्ख़ो आहे हिन में जेके पॉइंट्स आहिनि उहे केतिरो इम्पॉर्टेंट आहिनि, केतिरी हिननि जी अहमियत आहे, इन ते ॻाल्हि ॿोल कंदासूं। ऐं उन सां गॾु वरी वज़ीर आज़म जेको चूंडिजियो आयो आहे शहबाज शरीफ़ ॿियो भेरो, उन जे लाइ चैलेंजिस कहिड़ा आहिनि, ख़ासि तौर ते अवाम जे फलाह ऐं बहबूद जे लाइ किथां खां शहबाज शरीफ़ खे शुरूआति करणु खपे ऐं कहिड़ा मसइला हूंदा जिन खे फौरी तौर ते एड्रेस करण जी ज़रूरत आहे। प्रोग्राम में शामिल जेके पैनलिस्ट आहिनि उनजो तारीफ़ असां करायूं था। सीनियर तर्जुमा निगाह डॉक्टर अयूब शेख साहब असां सां गॾु आहिनि, प्रोफेसर डॉक्टर नाम भट्टी साहब, प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब, इदरीस लिगारी साहब ऐं नसीर मेमन साहब बि असां सां गॾु हूंदा। वरी महिरबानी आहे सभिनी जी, थैंक यू सो मच सर। अयूब शेख साहब ॿुधो पिया सर? अवां जी अदा जी। डॉक्टर साहब, क़ौमी असम्बली जो जेको इजलास में मां ॾिठो हूंदो गोड़ जे वर चढ़ी वियो, इजलास ते ॻाल्हाइण खां पहिरियां छा पिया एक्सपेक्ट कयो अवां नए वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मां ऐं अवाम खे उमेदूं रखणु खपनि या न सर? वॾी महिरबानी महताब। ऐं मुल्क जो वज़ीर आज़म थियो आहे शहबाज शरीफ़ ऐं हुनजी ख़्वाहिश बि हुई, हुनजी ख़्वाहिश उहा पूरी थी। ऐं मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीअ आहे त पाकिस्तान में ही जेके हुकूमतूं हाणे ईंदियूं इन्हनि हुकूमतुनि खे कंहिं बि माना में आज़ादी सां कमु करण जो माहौल शायदि घटि मिले। इन करे हिननि खे पंहिंजी मणिया वधाइणी पवंदी, पंहिंजी साख वधाइणी पवंदी ऐं पंहिंजो सॼो जेको सिस्टम आहे उहो ओवरहाल करिणो पवंदो। ऐं सभ खां अहम ॻाल्हि आहे त हुनखे पाकिस्तान जो वज़ीर आज़म थी सोचणो पवंदो ऐं चइनी सूबनि जो ख़ासि ख़्यालु करिणो पवंदो ऐं इस्लामाबाद ऐं सूबनि जे विच में वफ़ाक़ ऐं उन जे एकनि जे विच में हिकिड़ी जेका विथी वधी वई आहे उन विथीअ खे पूरो करिणो पवंदो ऐं जेके बि मसइला आहिनि उन्हनि समूरनि मसइलनि खे हल करण जे लाइ हुननि खे तमामु घणी महिनत करणी पवंदी। हुननि खे फौरी तौर ते हिकिड़ो ख़्यालु ई रखणो पवंदो त इहा ख़बर हुननि खे हाणे कान्हे त हिन हुकूमत जे ख़िलाफ़ु घोटाले वारी सूरताल कॾहिं पेश थींदी। आइनी तौर उन जी चाॿी 6 महीना त बंदि आहे ऐं इन ताले पटांदड़ हाणे 6 महीना मियां शहबाज शरीफ़ साहब खे कुझु बि नथो थी सघे। पर इन जो ॿियो हिसाब हीअ आहे त उहे 6 महीना बि हो जेकॾहिं ख़ैर ख़ूबी सां गुज़ारे थो त उन्हनि 6 ई महीननि में ख़ैर ख़ूबी सां गुज़रण जो मक़सदु इहो कोन्हे त उहो इहो चवे सुभाणे अचे त अदाए 6 महीना त मूं रुॻो पंहिंजी सरकार बचाई, कमु कीअं कयां। जेकॾहिं त अहिड़ी सूरताल में आयो त इहा तमामु घणी ॾुखोईंदड़ सूरताल आहे ऐं तमामु ख़राबु सूरत। ॿी ॻाल्हि उहा हीअ आहे त पाकिस्तान जे अंदरि मां खे अॻे बि अर्ज़ु कयो हो त पाकिस्तान 2 हिसनि में विराइजी वियो। उहे 2 हिसा आहिनि,
जेके अपर पाकिस्तान ऐं लोअर पाकिस्तान, उहे ॿ हिसा आहिनि, मथी सियासत ऐं हेठी सियासत। उहे ॿ हिसा आहिनि, जेके अवाम ऐं अवाम खां सवाइ जेके तबिका आहिनि। ऐं ॿियो ख़ुदि हाणे टीवियुनि ते अचणु शुरू थियो आहे त पाकिस्तान जी जेका इस्टेब्लिशमेंट आहे उन जा बि ॿ हिसा आहिनि। हिकिड़ो हिसो नवाज़ शरीफ़ ऐं शहबाज शरीफ़ ऐं उनजे इतादनि खे सपोर्ट थो करे, ॿियो हिसो इमरान ख़ान ऐं अचकज़ई ऐं ॿियनि खे सपोर्ट थो करे। बिलावल इहा ॾाढी सुठी ॻाल्हि कई त जेकॾहिं हू उमेदवार हूंदो सदर जो त पोइ क़ौम परस्त सॾाइण जो हुनखे को बि हक़ु न हूंदो। मुंहिंजो ख़्यालु आहे त हुनखे क़ौम परस्त सॾाइण जो को बि हक़ु हुजणु खपे, पर उहो जेको क़ौम परस्त आहे उहो इस्टेब्लिशमेंट जे आशीर्वाद वारो क़ौम परस्त थी वियो हूंदो ऐं उनखे उन नमूने ई सम्झणु खपे। इहे जेके विथियूं, इहे जेके धार धार पेचरा, इहे जेके धार धार तरकीबूं पाकिस्तान में ठही वयूं आहिनि, इन जो आख़िरी नुक़सानु वरी बि पाकिस्तान जे अवाम खे पवंदो। पार्टियुनि खे को बि फ़ाइदो न थींदो, जमहूरियत खे को बि फ़ाइदो न थींदो, मुल्क खे को बि फ़ाइदो न थींदो। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीअ आहे त पाकिस्तान जे अंदरि इन समूरनि विथियुनि खे पुर करण जे लाइ मूं अॻे बि चयो, अॼु बि चवां थो, सुभाणे बि चवंदुसि, उहो हीअ आहे त जेसि ताईं पाकिस्तान जे आइन में, पाकिस्तान जे क़ाइदनि में तव्हांखे बुनियादी जेके थियल आहिनि ख़राबियूं, उहे ख़तमु करण जो जेकॾहिं तव्हां सिस्टम नथा ठाहियो त पोइ इहो मुल्क ईअं ई हलंदो। इहे झेड़ा झगड़ा विगोड़ शोर शराबा, हिकिड़े सां पुलिस हिकिड़ो हलंदी, ॿिए सां पुलिस ॿियो हलंदी। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीअ आहे त समूरनि पॉलिटिकल पार्टियुनि खे, मुल्क जे समूरनि माशी माहिरनि खे, मुल्क जे समूरनि समाजी माहिरनि खे, यूनिवर्सिटी जे प्रोफेसर माना जेके ॼाणनि था, उहे प्रोफेसर न जेके PhD अलाउंस ते वेठा आहिनि, बिल्कुलु सर, जेके ॼाणनि था, पढ़ी उहे ऐं कढ़ी समूरा जेके प्रोफेसर बणजनि था उहे न न जेके प्रो पीपल ऐं प्रो रिसर्च प्रोफेसर आहिनि। जी ॻाल्हि सफ़ा सवली थो कयां, ॿ प्रोफेसर मुंहिंजे साम्हूं बि वेठा आहिनि इहे न इन्हनि खां इनाम ऐं रफ़ीक खां सवाइ बाक़ी ॿुधो त उन करे मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु इहो आहे त इहे सभु परत वेहनि ऐं मुल्क जे अंदरि आज़ादु कयो, दर दरियूं खोलियो ऐं दलील जी पॉलिटिक्स खे अॻिते वधायो। शागिर्दनि जूं यूनियनूं जेके आहिनि उहे उन्हनि खे आज़ादी ॾियो, उस्तादनि जी यूनियननि खे आज़ादी ॾियो, पर उस्तादनि जूं यूनियनूं ही न हुजनि जेको बि उस्ताद यूनियन में आहे उहो पढ़ण खां परे। डॉक्टर साहब यूनियन जी, डॉक्टर साहब माफ़ कजो, यूनियन जी आज़ादी जे मां ॻाल्हि कयो पिया, इज़हार जी आज़ादी जो आलम इहो आहे त महमूद ख़ान अजहरी जी तकरीर जेका आहे उहा लाइव न ॾेखारी वई, गुज़िरियल उमर अयूब जी तकरीर जेका लाइव न ॾेखारी वई, काफ़ी भेरा उनखे कटियो वियो। मां थो चवां त दर दरियूं खोलियो जो मतिलबु छा आहे? बिल्कुलु मां थो चवां आज़ादी जो मतिलबु छा आहे? बिलावल साहब जेके अॼु नुस्ख़ो ॾिनो सर शहबाज शरीफ़ खे कसम खणण खां पहिरियां त 4 जेके पॉइंट्स आहिनि, मीसाक मईशत सां गॾु मीसाक मुफ़ाहमत, चूंड सुधारा ऐं अदालती सुधारा, इहे केतिरो इम्पोर्टेंट आहिनि ऐं इन सां आवाम खे को सिधी रीति फ़ाइदो पवंदे ॾिसो पिया सर? मां त चवां त हिकिड़ो ही विझनि त पाकिस्तान में 1940 जी करारदाद ते अमल थियो या लियाकत अली ख़ान जी करारदाद ते अमल थियो। जेकॾहिं लियाकत अली ख़ान जी करारदाद ते अमल थियो त पोइ पाकिस्तान ईअं ई हलंदो। उन में लियाकतूं ख़तमु थींदी वेंदियूं, अहलियतूं ख़तमु थी वेंदियूं, चङायूं ख़तमु थींदी वेंदियूं। इन करे सभ खां वल असांखे जिंद छॾाइणी आहे। इहे जेके बि लियाकतूं असां ते मड़ियूं वयूं उहे सभु जो सभु तब्दील करणियूं पवंदियूं। ऐं 1940 जी करारदाद में ठीकु सर, समूरनि सूबनि खे थोरा हक़ ऐं वास्ता ऐं तहफ़ुज़ उहो वफ़ाक़ खे हुजणु खपे ऐं घणे खां घणो सूबनि खे हुजणु खपे। पंजाब सां केॾो वॾो ज़ुल्म आहे ख़बर अथव? जी हिकिड़े सिंधी तौर ते चवां मां त पंजाब हेॾो वॾो सूबो आहे पर उते पंजाबी पंहिंजी मादरी ॿोली में तालीम हासिल करे नथा सघनि। हिसाब ॾिसो रफ़ीक साहब त हू पंजाबी छोकिरो उहो पहिरियों नथो पढ़ी सघे पंजाबी,
बीए में पंजाबी लाज़मी कई अथव, ख़ुदा जी का सणाई थिए तव्हांखे, को शर्म थींदो आहे, को हया थींदो आहे, कुझु कोन्हे। इन करे पंजाब खे बि उनजी मादरी ॿोली खे ऐं उनजी मादर इल्मी जेके बि आहिनि उन्हनि सभिनी खे आज़ादु कयो। जेके बि पंजाब जूं यूनिवर्सिटियूं आहिनि, तव्हांखे इहा ख़बर आहे पंजाब जी यूनिवर्सिटियुनि में पंहिंजो ॻाइण ते बंदिश आहे। तव्हांखे इहा ख़बर आहे पंजाब जी यूनिवर्सिटियुनि में छोकिरो या छोकिरी उहे डांस करे नथा सघनि। तव्हांखे इहा ख़बर आहे त उहे ख़ुशि रही नथा सघनि। हीउ सभु कुझु ऐं तव्हां पंजाब में हलवे जा हिसाब त ॾिसी वेठा आहियो। मां त चवां शर्म अचणु खपे असां समूरनि माण्हुनि तालीमी खे। सुधार जेके आहिनि उन्हनि जी बि इम्पोर्टेंस आहे। ठीकु आहे डॉक्टर साहब। रुगो तालीम न, जी मां सूबनि जे हवाले सां थो चवां बिल्कुलु। त जनाब बिलावल भुट्टे साहब जी मुफ़ाहिमत में, माशियात में, सियासत में, अफ़वाम व तफ़हीम में, जेसि ताईं समूरनि सूबनि उन्हनि सां गॾु तव्हां अफ़वाम व तफ़हीम न कंदव, उन्हनि जे मुआशी मामलनि ते न ॾिसंदव, तेसि ताईं पाकिस्तान जा मसइला हल न थी सघंदा। तव्हां मीटिंगूं लख कयो। इन बिल्कुलु करे ठीकु। तव्हांखे हाणे बिल्कुलु तब्दील थियल हालतुनि में तब्दील थियणो पवंदो। ठीकु आहे डॉक्टर इब्राहिम शेख साहब। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, सर अवां जी छा राय आहे? डॉक्टर साहब चवनि पिया अपर ऐं लोअर पाकिस्तान जेको आहे बणिजी चुको आहे, जंहिंजे करे इहे ॾुखियाईं बि असांखे नज़र अचनि पियूं। कुझु सुधारनि जी बि उन्हनि ॻाल्हि कई। महिरबानी महताब, मुंहिंजे ख़्याल में अपर ऐं लोअर खां वधीक मौजूदा पाकिस्तान जे अंदरि हिकिड़ो पाकिस्तान जो अवाम दोस्त पाकिस्तान आहे, ॿियो पाकिस्तान जो अवाम दुश्मन पाकिस्तान आहे। अवाम दोस्त पाकिस्तान ईअं खणी चइजे त रियासत जॾहिं माउ हूंदी आहे ऐं उन माउ खे संभालींदड़ या स्टेबल कंदड़ इस्टेब्लिशमेंट जेका आहे, उहा उन रियासत खे पंहिंजे ॿारनि जी तरक़ी ऐं वाधारे वीचारे जे लाइ ऐं उन्हनि जे सही नशो नमा जे लाइ सही दग ते अहलियत जे बुनियादनि ते उन्हनि खे अॻिते खणी ईंदी आहे, त तॾहिं उहा इस्टेब्लिशमेंट ऐं उहा रियासत अवाम दोस्त थींदी आहे। पर जेका रियासत ऐं उन जी इस्टेब्लिशमेंट अवाम जी राय खे पुठी ॾेई करे पंहिंजी मर्ज़ी ऐं मंशा ते सियासत खां वठी हर मनसब ते उन माण्हू खे विहारणु चाहींदी हुजे जेको उन्हनि जी गठजोड़ में मदद करे सघे या उन्हनि जे मुफ़ादनि जो तहफ़ुज़ करे सघे, मुल्की मुफ़ादनि जे बजाए फ़र्दी मुफ़ादनि जो तहफ़ुज़ करे सघे, त उहा पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट ऐं उहो पाकिस्तान अवाम दुश्मन ई हूंदो आहे। हींअर मौजूदा वक़्त में इहो सॼो विरहाङो ईअं ई थींदो पियो वञे ऐं अॻिते हली करे इहा शइ अनारकी ॾांहुं वधी सघे थी। अनारकी ॾांहुं ईअं वधी सघे थी त जॾहिं असेंबली जे अंदरि बि इहो गोड़ थींदो, असेंबली खां ॿाहिरि बि इहो गोड़ थींदो ऐं उन जो सॼो जेको ख़मियाज़ो जेको आहे उहो वञी भोगणो पवंदो अवाम खे। उहो महांगाई जी सूरत में हूंदो, उहो सॼे इदारनि जी तबाही जी सूरत में हूंदो, त उन खां पोइ उन जी सूरत हाल छा वञी बीहंदी, उहा ॾाढी ख़तरनाक आहे। मुफ़ाहिमत जे नाले में पंहिंजी ज़ाती ख़्वाहिशुनि खे पूरो करणु या पंहिंजे ज़ाती मुफ़ादनि खे हासिलु करण जे नाले खे जेकॾहिं मुफ़ाहिमत चइजे थो, त पोइ त इहे बिल्कुलु सही आहिनि। पर जेकॾहिं मुफ़ाहिमत इहा आहे त जंहिंसां अवाम जी तरक़ी थिए, जंहिंसां मुल्क जे इस्तेहकाम में का जेका ऐसा शइ अचे, सियासी ऐं मुआशी इस्तेहकाम में का शइ अचे, त पोइ उहा शइ ॿी आहे। हिन वक़्तु मईशत ऐं मुफ़ाहिमत ते ईअं सिर्फ़ु सखणो त ॻाल्हाइजे थो, पर हींअर ताईं कंहिं बि इन्हनि धुरियुनि वटि जेके इक़्तदार में पाण में हींअर शेयर होल्डर आहिनि, जी उन वटि का बि पॉलिसी कोन्हे। उन्हनि जी रिथाबंदी तव्हां उन्हनि माज़ी जे 16 महीननि में बि ॾिसी चुका हूंदो ऐं हाणे बि अञा ईंदड़ वक़्त में ॾिसंदव। जॾहिं मार्च खां पोइ IMF सां नवां मुआहिदा थियणु वेंदा, उन वक़्तु तव्हां ॾिसंदव त उन्हनि जूं पोइ उहे पॉलिसियूं कहिड़ियूं आहिनि ऐं छा थियूं बीहनि। सलाह त इहा हुजणु खपे त जेकॾहिं वाक़ई मियां शहबाज़ शरीफ़ मुल्क जो बहितरीनु वज़ीर आज़म थियणु थो चाहे, त उहो मुल्क जे अंदरि कानून सभिनी जे लाइ हिकु करो कीअं थी सघंदो, उनखे तरजीह ॾे। मुल्क जे अंदरि अहलियत ऐं ईमानदारी जो जेको आहे सो कीअं बोलबाला थी सघंदो, जो हर माण्हूअ खे इहो यकीन हुजे त मुंहिंजो ॿारु या आउं पाण पंहिंजे अहलियत जे बुनियाद ते किथे बि पहुची सघंदुसि, त उहो कीअं थी सघंदो। ऐं जॾहिं ख़ुदि सनअतकार जेके आहिनि उहे इहो चवंदा हुजनि त हिन मुल्क जे अंदरि सवाइ हरामखोरी जे, रुश्वतगिरी जे को बि कारोबार नथो हली सघे। कंहिं बि हंध ते कंहिंखे बि जेकॾहिं का शइ नंढड़े खां नंढड़ी बि जेकॾहिं शुरू थी करणी पए, त उते अलाए केतिरियूं विंडोज़ खुलियल आहिनि जिते उन्हनि खे जॾहिं उहे पैसा पहुचाइणा था पवनि, त तॾहिं उन्हनि जो कारोबार हली सघे थो, जंहिंजे नतीजे में हितां मुल्क मां मक़ामी जेको इन्वेस्टर आहे उहो भॼंदो थो वञे, त ॿाहिरियों इन्वेस्टर किथां ईंदो। ऐं इन समूरी सूरत हाल में तव्हांजी सनअत ख़तमु थींदी थी वञे,
तव्हांजी ज़ात थी वञे ऐं हर साल जीअं वरी जी जेके कुदरती आफ़त सरकार जेका आहे उनखे पंहिंजे लाइ रहमत सम्झी करे मैनेज कंदी आहे त कीअं ॿाहिरां इमदाद वठिबी, कीअं पंहिंजे मुल्क में माण्हुनि खे अञा वधीक ज़लील ऐं ख़्वार करे उन्हनि खां कमाइबो, त उहे सभु शयूं जेके आहिनि मुल्क जे मजमूई समूरे निज़ाम खे तहस नहस करे चुकियूं आहिनि। हींअर मूंखे ॿुधायो मथीं जुडिशरी खां वठी करे हेठीं सतह ते जी कंहिं बि कोर्ट जे अंदरि छा थो थिए, मथीं सतह ते कंहिं बि इदारे जे अंदरि वेठल जेके कामोर आहिनि उन्हनि खां वठी करे हेठि रेवेन्यू जेके SGM ऐं मुख़्तियारकार ताईं छा थो थिए, किथे बि को कमु जेकॾहिं पंहिंजे उन हक़ीक़ी कानून जे मुताबिक़ नथो हली सघे ऐं उन्हनि जे हथरादू बणायल सिस्टम जे ज़रिए जी जेको हले थो, किथे पटवारी त किथे जेको आहे सो उन्हनि जा सिस्टम जेकॾहिं कमु कनि था, त पोइ ही रियासत कॾहिं बि पंहिंजे पेरनि ते न बीह सघंदी, उहा वधीक खोखली थींदी। ऐं जॾहिं रियासत खोखली थींदी त मूंखे अलाए छो ईअं थो लॻे त हिन समूरे वहिंवार जे पुठियां या इन समूरे टिकसाट जे पुठियां के आलमी क़ुवतूं यकीनी तौर ते आहिनि जिन खे इहो नज़र पियो अचे त कीअं हिन मुल्क जे अंदरि कंहिं बि तरह सां कंहिं टकराव खे तेज़ी सां वधाईंदे किथे न किथे वञी करे कंहिं अनारकी ते पहुचाए के पंहिंजा मक़सद हासिल करे सघजनि। ठीकु त पाकिस्तान मूंखे ख़बर न आहे त ईंदड़ वक़्त में कहिड़े आलमी मुफ़ादनि जे लाइ इस्तेमालु थींदो, जीअं 70 जे ॾहाके खां पोइ अफ़गानिस्तान जे लाइ इस्तेमालु थियो, छा ईंदड़ वक़्त में चाइना जे ख़िलाफ़ु इस्तेमालु थींदो या अञा का ॿी अहिड़ी रिथा थी सघे थी जंहिंमें पाकिस्तान जी सरज़मीन उन आलमी क़ुवतुनि जे लाइ इस्तेमालु थींदी। जी महताब। ठीकु आहे सर, कानून जी अमलदारी, अहलियत ऐं मेरिट जी लताड़ इनखे बि रोकणो पवंदो, इन सां गॾोगॾु वरी इंटरनेशनल आलमी क़ुवतूं जेके आहिनि उन्हनि जी मुदाख़लत खे बि रोकणु लाज़मी आहे। प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहिबु असां सां गॾु आहिनि। डॉक्टर साहिबु, अव्हांजो छा ख़्यालु आहे मीसाक मईशत सां गॾु मीसाक मुफ़ाहिमत ऐं उनखां पोइ वरी कुझु तजवीज़ूं डॉक्टर अयूब शेख साहिबु ऐं प्रोफेसर इनाम भट्टी साहिबु जेके ॾिनियूं? ॻाल्हि इहा आहे त जी आवाज़ अचे पियो तव्हांखे? जी बिल्कुलु अचे पियो महताब, डॉक्टर साहिबु प्लीज़। जी ॻाल्हि हीअ त पाकिस्तान जी जेका नई पार्लियामेंट आई आहे उहा बिल्कुलु ईअं जी 2018 वारी पार्लियामेंट आई हुई, हुन में जेको इनसे तमामु घणा ख़दशा, तमामु घणा एतिराज़, तमामु घणियूं आङुरियूं कजण, सॼा इहे मामला हुया। ऐं हीअ बि ईअं ई आहे, मसइला जेके पाकिस्तान जा आहिनि उहे उते जो उते आहिनि। सीम्स त जेका हीअ पार्लियामेंट आहे इहा जेका अॻी पार्लियामेंट उन खां वधीक बेवस हूंदी, उन वटि वधीक फ़ैसिला साज़ी जा जेके मौक़ा आहिनि उहे न हूंदा। उन में जेका एडजस्टमेंट आहे मुख़्तलिफ़ नज़रियाती लाइन्स आहिनि मुख़्तलिफ़ पॉलिटिकल पार्टीज़ जूं, उहे वॾो वॾो प्रॉब्लम हूंदियूं। छो त मिसाल तौर ते मुस्लिम लीग नून, पीपुल्स पार्टी ऐं जेकॾहिं मुलाम थोरा गॾायो ऐं PTI, उहे सभई पंहिंजी पंहिंजी जुदा सोच ऐं जुदा स्ट्रेटजी जूं हामिल पार्टियूं आहिनि। उन्हनि खे जेकॾहिं चइजे त मुल्क खे ठीकु कयो त शायदि मुस्लिम लीग नून चए त भई प्राइवेटाइज़ेशन कयो, सभिनी प्राइवेटाइज़ कयो, जान छॾायो। पीपुल्स पार्टी शायदि इहा अप्रोच न हुजे। पीपुल्स पार्टी शायदि चवे त भई उन्हनि खे ट्रिम कयो ऐं जेके आहिनि इदारा आहिनि उन्हनि खे ठीकु कयो। पीपुल्स पार्टी जी इन्वेस्टमेंट जेका हूंदी आहे उहा हूंदी आहे जेका मास जेके ग्रास रूट लेवल ते माण्हू उन्हनि जी उन्हनि जी सहायता लाइ ऐं अहिड़े क़िस्म जे प्रोग्राम्स ते जेके गुरबत खे उनखे वधीक एड्रेस कनि। मुस्लिम लीग नून जी जेका अप्रोच आहे उहा आहे त वॾा वॾा प्रोजेक्ट ठाहियो, विज़िबिलिटी हुजे ऐं उनजो डायरेक्ट फ़ाइदो ॾियो मथीं जेका इनकम ग्रुप आहे, मिडिल इनकम ग्रुप आहे, ऐं उहो उन्हनि जी अप्रोच आहे त ऑटोमेटिकली लो इनकम ग्रुप ॾे ट्रिकल डाउन कंदो। उहो ट्रिकल डाउन जो जेको मैकेनिज़म आहे उन ते काफ़ी दोस्तनि ॻाल्हायो आहे त उन में खोड़ सारा मसइला आहिनि जंहिंजे करे उहो ट्रिकल डाउन बीह थो वञे पियो। ट्रिकल डाउन थ्योरी पाकिस्तान में कम इन करे नथी करे, जो जीअं भट्टी साहिबु चयो त जेका ब्राइबिंग आहे उहा एतिरी ख़तरनाक हद ताईं पाकिस्तान में वधियल आहे। मां नथो चवां त ॿी कंहिं बि डेमोक्रेसी में कोन्हे। हिंदुस्तान वॾी डेमोक्रेसी आहे, उते बि आहे। बर्तानिया वॾी डेमोक्रेसी आहे, उते बि आहे। अमेरिका में बि आहे। पर पाकिस्तान में जेको सिस्टम आहे उन सिस्टम खे मुंहिंजो ॾियणो पवंदो। सिंध गवर्नमेंट खे बि उन ते ध्यानु ॾियणो पवंदो, पाकिस्तान हुकूमत खे, पंजाब हुकूमत खे, KP खे, उन्हनि सभिनी खे। पर हीअ जेका वेड़ ऐं वठवठा आहे, पॉलिटिकल जेका ड्रामेबाज़ी आहे, इहा ड्रामेबाज़ी कंहिं बि धुर खे कमु करण लाइ जेको वक़्तु आहे उहो शायदि न ॾी। उहे सभु हिक ॿिए खे मतिलबु आहे त हिक ॿिए खे निशान करण में पंहिंजो वक़्तु ज़ाया कंदा। ऐं आलमी तौर ते सूरत हाल जेका इकोनॉमी जी आहे, जेका समाजी सियासी सूरत हाल आहे, उहा अहिड़नि रुखनि में तकिड़े तकिड़े निकिरी रही आहे जो मां सम्झां थो पाकिस्तान जी जेका कैपेबिलिटी आहे
उहा हिन वक़्तु रिड्यूस थी वई आहे, जेको इंटरनेशनल मामलनि खे पंहिंजो अंडरस्टैंड करण लाइ, उन सां कोप अप करण लाइ। इन करे चैलेंजिस तमामु वॾा आहिनि ऐं वक़्तु तमामु घटि आहे, ऐं उनजी जेका स्ट्रेंथ आहे गवर्नमेंट जी ऐं सियासी क़ुवतुनि जी, उहा तमामु घटि आहे। नतीजे में जेका क़ुवत सियासी धुरियुनि जे भरिसां पुठियां बीठल आहे, जेका स्ट्रिंग्स पुल कंदी रहे थी, उहा हिन वक़्तु बि उन सॼे मामले खे पंहिंजी अखि सां ॾिसी रही आहे, ऐं उहे वरी बि उनखे पंहिंजे प्लान मूजिबि हलाइण जी कोशिशि कंदा, जंहिंमें पॉलिटिकल पार्टीज़ वधीक मार्जिनलाइज़ थींदियूं ऐं हक़नि जी ॻाल्हि ऐं जेका अवाम खे जेको हिसो मिले, अवाम जी जेको तकलीफ़ुनि में जेका अचे, उहा मतिलबु आहे त नज़र नथी अचे पई। अवाम लाइ हाणे इहो बि कोन्हे को त जेके आफ़तुनि में जेको हिसो मिले उन्हनि खे, आफ़तुनि में ई खणी उनखे हाणे उतरो नथो थिए। छो त ग्वादर हाणे ताज़ी आफ़त आई आहे, असां ॾिठो आहे, उन में का ख़ातिर ख़्वाह को मतिलबु मां नथो ॾिसां एनडीए में किथे आहे। सिंध में 2022 में ॿोॾ आई त मूं कोन ॾिठो त पीडीएम जो रोल किथे हो, मूं कोन ॾिठो त सिंध हुकूमत जो रोल किथे हो, सवाइ हवाई जहाज़नि चकर हणण जे। ऐं जॾहिं वर्ल्ड बैंक जा पैसा आया, उहो हाणे हिन वक़्तु ई माण्हुनि पंहिंजा मसइला हल करे छॾिया आहिनि, पंहिंजे गुरबत सां दूर विया आहिनि। सो इहो जेको मार्जिन आहे, इहो मार्जिन माण्हुनि जो तमामु इंक्रीज़ थींदो वञे, माण्हुनि ऐं रिसोर्सिस ऐं जे मसइलनि खे हल करण वारी जेके हथ आहिनि, उन्हनि विच में जेको वॾो गैप आहे, उहो गैप वधंदो वञी रहियो आहे। ऐं हीअ हुकूमत इहो एग्ज़िबिट थी करे त हिन हुकूमत जी क़ुवत एतिरी न आहे जो उन सभिनी मामलनि खे हल करे। मिसाल तौर ते महांगाई आहे, उहा थोरी घटि बि नज़र अचे थी, इंटरनेशनल उन्हनि जी का सूरत हाल हुजे, पर तव्हांजी स्ट्रेटजी जेका आहे उहा असां अॻे ॾिसी चुका आहियूं त तव्हां जेको माल टपड़ विकिणण जी कोशिशि कयो था पिया, उहो माना कॉर्पोरेट फार्मिंग में, यानी हद ई आहे त तव्हां इंडस्ट्रियलाइज़ेशन करण जे बजाए इन जो जंहिंमें तव्हांजा माण्हू एम्प्लॉय थियनि, जंहिंमें तव्हां जेको इकोनॉमिक सिस्टम आहे दुनिया सॼी खे तरक़ी वठाइण जो, तव्हां उनखे छॾे करे उहो ओॾे था वञो पिया जेको तरीक़ो तव्हांखे लॉन्ग टर्म में, शॉर्ट टर्म में को बि फ़ाइदो न ॾींदो, लॉन्ग टर्म में तव्हांखे नुक़सान थो ॾिए। ऐं उहो पार्लियामेंट न कयो आहे, उहो गैर पार्लियामेंट्री क़ुवतुनि कयो आहे, जेको इहो दौरु आयो आहे काकड़ जो विच में, उन में मिसाल तौर ते इहो त अञा ताईं इन शर्तनि जी ख़बर कान्हे का तव्हां यूएई ऐं सऊदी अरब ऐं ॿियनि मुल्कनि खे जेको कॉर्पोरेट फार्मिंग लाइ ज़मीन ॾियो पिया 50,000 एकड़ खां मथे, सिंध में अहिड़ी पंजाब में ॾियो पिया, कहिड़ियुनि शर्तनि ते पिया ॾियो, कीअं पिया कयो, इहो तव्हांजो प्लान आहे। तव्हां चयो इहो एफडीआई आणण जो प्लान आहे। निगरान हुकूमत वेंदे वेंदे सर इन जा पैसा बि जारी करे वई हुई, सिंध जी निगरान हुकूमत पैसा बि जारी करे वई आहे। बेसिकली इहो बहस थियणु खपे त भई इन में छा आहे जी। बुनियादी तौर ते इहो वर्चुअल वाटर बिज़नेस आहे, तव्हां पाणी जा करो, असां अॻु में चई चुका आहियूं। हाणे इन क़िस्म जी तमामु घणी आहे, तव्हां इंडस्ट्रियल जेके पंहिंजा ज़ोन्स ठाहिया हुआ उहे उते पियल आहिनि, फेडरल गवर्नमेंट उन्हनि खे ठाहिण न पई ॾे। इन हवाले सां पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी 18वीं तरमीम वारी जेका कोशिशि आहे, या अॻिते वधाइण जी जेकॾहिं कोशिशि कंदी पाकिस्तान पीपुल्स पार्टी, त हुनखे कोऑपरेशन ॿियनि पॉलिटिकल पार्टीज़ खां घटि मिलंदो, ऐं जेके मुक़्तदरा क़ुवतूं आहिनि उहे बि उन्हनि जे ख़िलाफ़ु थींदा, उन्हनि खे प्रेशर ॾींदा, जंहिंजे नतीजे में अॻियां इहो कमु न हली सघंदो, पर इहो सिस्टम वरी ॿिए तरीक़े सां वेंदो। NFC अवार्ड बाबति अॻे ई ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि त भाउ ज़ुल्म ॾिसो, फेडरेशन सां थिए पियो ज़ुल्म, छो त हेतिरा पैसा ॾियण खां पोइ असां वटि कुझु कोन बचे। बाबा तव्हां वटि छो बि कुझु बचंदो, छो त तव्हां चाहियो था पिया त हिकिड़े मुल्क जे अंदरि ॿियो हिकिड़ो मुल्क हलायो। तव्हांजी फेडरेशन जेका आहे कंट्री विद इन कंट्री आहे, 18वीं तरमीम तहत उनजा खाता ख़तम आहिनि, तव्हां उहे हलायो पिया। तव्हांजा जेके ॿिया ख़र्चा आहिनि, जंहिंजी ॻाल्हि वो बात सारे फसाने में जिसका ज़िक्र न था, वो बात उनको बहुत नागवार गुज़री है। इहे ख़र्चा आहिनि, तव्हां ठीकु कंदो, डेवलपमेंट सूबनि जो कमु आहे, माण्हुनि ते ख़र्च सूबा था कनि पिया। इहो सॼो हिकिड़ो वायुमंडल आहे, जेको वायुमंडल मां एज़ अ इकनॉमिस्ट ॾिसां थो त मूंखे सूरत हाल ठीकु थींदे नज़र नथी अचे। हिकिड़े अरसे लाइ थोरी स्टेबिलिटी ज़रूरु ईंदी, छो त गवर्नमेंट हिकिड़ी पावर में आई आहे त जेके मामला मसइला आहिनि थोरो घणो जेको हलंदो, पर इहो सस्टेनेबल वे में न हली सघंदो। क्लाइमेट चेंज वरी असांजे दर ते आहे, को न को तूफ़ान, को न को कान का बारिश, कान का जेका आहे सा डिज़ास्टर असां उनखे ॾिसी रहिया आहियूं। उन्हनि सभिनी खे मुंहुं ॾियण जी क़ुवत कान्हे का, ह्यूमन रिसोर्सिस में का बि डेवलपमेंट न पई थिए। यूनिवर्सिटियूं आहिनि त डॉक्टर साहब बिल्कुलु सही चयो आहे, उन्हनि में क्वालिटी एजुकेशन का बि कान्हे का। तव्हां वटि जेके
वर्क्स एंड इंफ्रास्ट्रक्चर आहे उहो या त कोन्हे को, या उनजी क्वालिटी तमामु पुअर आहे, ॿाहिरीं इन्वेस्टमेंट त हाणे अची नथी सघे पई। महांगाई जेका आहे उहा वाहिद मुल्क आहे, ॿिए हंधि दुनिया सॼी में सप्लाई जेको आहे सो शॉक्स हुया जंहिंजे करे महांगाई थी, ऐं उहा हाणे रिड्यूस थी वई आहे काफ़ी अरसे ताईं। पाकिस्तान नथी थिए छो त पाकिस्तान में टैक्स ड्रिवन आहे, पाकिस्तान में हुकूमत बि महांगाई वधाए, उहा हुकूमत जेका टैक्सिस वठण जी कोशिशि थी करे उहे टैक्सिस लागू करे, उन्हनि टैक्सिस मां माण्हुनि जे खीसे मां माण्हुनि जेका इनकम आहे उन मां कढे पई। ऐं छो त IMF खे तव्हांखे करिणो आहे, IMF खे छो तव्हांखे राम करिणो आहे, छो तव्हां पंहिंजे मुल्क में इन्वेस्टमेंट अपॉर्चुनिटीज़ न वधायूं, तव्हांजे मुल्क में मुलायत हुई, जंहिं मुलायत करे टूरिज़म न वधियो, जंहिं मुलायत करे इंडस्ट्री न वधी, ऐं ऑन एंड ऑन। सो इहो सॼो माहौल हिन हुकूमत में नज़र नथो अचे थींदे, पर असां सोचूं था त रखणु खपनि। बिल्कुलु ठीकु आहे। प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडू साहब, इदरीस लिगारी साहब, अव्हांखे वेलकम चओ। ब्रदर, अव्हां जूं कहिड़ियूं उमेदूं आहिनि नवें चूंडियल वज़ीर आज़म मां? पहिरीं कहिड़नि मसइलनि खे एड्रेस करणु खपे? काफ़ी पॉइंट्स जेके आहिनि उहे पैनलिस्ट जा ॿुधा जेके उन्हनि शेयर कया आहिनि। सर महिरबानी मेहता अली साहब, तमामु तफ़सीली ॻाल्हि मां वठी आहे। मुंहिंजे ख़्याल में ही जेका चूंडूं जेका 8 फरवरी ते थियूं आहिनि ऐं इन्हनि पाकिस्तान जी तारीख़ में जेके 2-4 जेके रद्द अमल जेके आवाम तरफ़ां जेके आया आहिनि KP में ऐं पंजाब मां जेको आयो आहे, उन मुंहिंजे ख़्याल में असांजा हिकिड़ा बहस जा मौज़ू ई तब्दील करे छॾिया आहिनि। ऐं उन बहस खे जंहिं तरीक़े सां हिकिड़े ज़बरदस्त तरीक़े सां जेकॾहिं आउं चवां की शख़्स सहड़ियो आहे त उहो महमूद खान अचकज़ई आहे। ते तमामु तरीक़े सां माना हिकिड़ो जेको असांजो मौजूदा पाकिस्तान जो पूरो जेको क्राइसिस आहे ऐं ख़ासि तौर ते जेको पंजाब ऐं KP मां जेका आवाम जी जेका मज़ामत आई आहे, ऐं उन खां पोइ जेका नवाज़ लीग बि रियलाइज़ करे चुकी आहे, उनजी रियलाइज़ेशन जो वॾे खां वॾो सबूत इहो ई आहे त उहो नवाज़ शरीफ़ जेको आहे वज़ारत उज़्मा ते हथु खणी वियो आहे। ऐं असां ॾिसूं पिया त उहो वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ थियो आहे, पर उते असांखे का बि उन क़िस्म जी सेलिब्रेशन नज़र नथी अचे, उहा ख़ुशी नथी नज़र अचे जेका माज़ी में थींदी रही आहे अची। ऐं उन सां गॾु तव्हां ख़ुदि ॾिसो त महमूद खान अचकज़ई जो जेको ख़िताबु आहे, उन खां पोइ वरी जेको सो असांजी नाम निहाद जेका क़ौमी मीडिया आहे उन ते इमरान ख़ान जेको 2014 में महमूद खान अचकज़ई ते ॻाल्हायो हुयो, त उहा मीडिया जेको इमरान ख़ान जो नालो न पई खणे ऐं बानी PTI पई लिखे, त उहा मीडिया जेका आहे उहा धणियुनि जे इशारे ते जेका आहे उहा इमरान ख़ान जी जेका शुरू में न्यूज़ हेडलाइन में 24 कलाक 48 कलाक जेका आहे उनखे बार बार रिपीट पई करे ॿुधाए पई त इमरान ख़ान जेको हो उहो महमूद खान अचकज़ई जे बारे में छापे चयो। मतिलबु त इहो रियासत जो वरी महमूद खान अचकज़ई ॾे रिस्पॉन्स हो। ऐं वरी ॾिसो तव्हां उन महमूद खान अचकज़ई जी स्टेटमेंट खे जेको माज़ी में जेके असांजो वॾे खां वॾियूं पार्टियूं जेके हूंदियूं आहिनि उहे अची डिफेंड कंदियूं हुयूं, उहे अची ॿुधाईंदियूं हुयूं त जेको सो ही ग़लति आहे। पर हिन वारे कंहिं बि सियासी पार्टी कंहिं बि माना शहबाज़ शरीफ़ खां वेंदे बिलावल भुट्टो साहिब ताईं कंहिं बि जेको आहे सो डिसएग्री न कयो, उन ते जेको सो उन ते तनक़ीद न कई, उनखे रद्द न कयो अची। ऐं उन खां पोइ असां ॾिठोसीं त असांजी जेका अॼोकी कार्रवाई जेका हली तंहिंमें अख्तर मेगल खां वेंदे जेको महमूद खान अचकज़ई ऐं ॿियनि जेको ख़िताब पे कयो, मुख़ालिफ़ जेको ख़िताब पे कयो, ऐं उनखे कीअं असांजी सरकारी जेका TV चैनल जेका आहे TV जेका आहे उहो बंदि करे छॾियो। त मुंहिंजे ख़्याल में हींअर पाकिस्तान जी जेको बिलावल साहब आहे, मुंहिंजे ख़्याल में हाणे इहे ॻाल्हियूं उहे सही हुयूं। हाणे बिलावल साहब खे पीपल्स पार्टीअ खे वॾी हिमत ऐं वॾी जुरत सां उहे ॻाल्हियूं रखणु खपनि जेके हक़ीक़त आहिनि, ऐं जेके ऐं नवाज़ लीग खे बि उहे ॻाल्हियूं जेके साम्हूं अचनि खपनि। ऐं लॻे बि ईअं पियो ऐं मामले जो जेको हल बि निकिरंदो त उहो बि ईअं थींदो। मुंहिंजे ख़्याल में टाइम जी कमी आहे, शायदि आउं ॻाल्हि कीते ख़तमु कयां थो। महिरबानी तव्हांजी। बिल्कुलु ठीकु इदरीस साहब, वॾी महिरबानी अव्हांजी। मजमूई तौर ते सूबनि जे हक़नि जी ॻाल्हि थी आहे, कानून जी अमलदारी ऐं मेरिट जेका आहे उनजी लताड़ जे ख़ात्मे जी बि ॻाल्हि थी आहे, तजवीज़ कुझु साम्हूं आहियूं आहिनि। आख़िरी कमेंट तव्हांजो सर, कुझु मिनट्स 1-1.5 मिंट आहे असां वटि, PCR दोस्तनि ॿुधायो आहे। अयूब साहब, जेसि ताईं सियासतदान हिक ॿिए जी इज़त न कंदा त ॿियो को बि न कंदो। इस्टेब्लिशमेंट जी सियासत में मुदाख़लत जे हवाले सां महमूद खान अचकज़ई जेका ॻाल्हि ॿोल कई, उनजे जवाब में बिलावल भुट्टो ज़रदारी वरी जुमिलो थियो, इन ते अव्हांजो कमेंट सर? मुंहिंजो ख़्यालु आहे त हर माण्हू पंहिंजो कमु करे न, ऐं जेकॾहिं ही PTI वारा बिलावल ते था ॻाल्हाइनि त हिन जो मतिलबु आहे हू दावत था ॾियनि त बिलावल वरी इमरान खान ते ॻाल्हाइनि। इन करे इहो रस्ता बंदि करे हर को पंहिंजो कमु पेश करे बसि। ठीकु आहे डॉक्टर साहब, थैंक यू सो मच, वरी महिरबानी अव्हांजी। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, थैंक यू सो मच। डॉक्टर रफ़ीक अहमद चांडू साहब, इदरीस लिगारी साहब, अव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। नज़ीन प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल थी ऐं तजवीज़ूं वज़ीर आज़म जे लाइ चैलेंजिस कहिड़ा हुजणु खपनि जिन ते हू कमु करे अवाम जी बहितरी जे लाइ, उहे पैनलिस्ट पंहिंजी राय में शामिलु कयूं, प्रोग्राम में शामिलु कयूंसीं। ईंदड़ प्रोग्राम ते इजाज़त ॾींदा। अल्लाह निगहबान।